इजाज़त हुजे त हिकु हदीस ॿी ॿुधायां पोइ दुआ ख़ैर। हाणे अञा इहा ई हदीस आहे पर थोरो इज़ाफ़ो आहे, साॻी हदीस आहे। अल्लामा इब्न सय्यदुन नास उयूनुल असर में इहा रिवायत आंदी आहे। अल्लामा इब्न सय्यदुन नास इरशाद थो फरमाए, चवे थो त हिकिड़ो माण्हू आहे, हुनजो नालो हिते ज़िक्र आहे। फरमाए थो त यमन में हिकिड़ो यहूदी आलिम हूंदो हो। फलम्मा समिअ बिज़िक्रि नबी क़दिम अलैहि, जेॾी महिल नबी साईं जो ॿुधई त आयो। सुम्मा क़ाल, पोइ नबी साईं खे अर्ज़ु कयईं, या रसूल अल्लाह, इन अबी, मुंहिंजो बाबो, कान यख्तिमु अला सिफ़रिन यक़ूलु ला तक़रअहु अला यहूद हत्ता तस्मा बिनबिय्यिन क़द ख़रज बियसरब। हे किताब ठही, पर इन किताब जा कुझु पन्ना आहिनि जेके मां चिंबेड़े छॾिया आहिनि, हे यहूदियुनि जे साम्हूं न खोलजां। अबा खोलियां कॾहिं? चई खोलजां तॾहिं जॾहिं तोखे ख़बर पवे त मके पाक में आख़िर ज़मान मुहम्मद मुस्तफ़ा अची वियो। जॾहिं तुंहिंजे कन ते ख़बर पवे त मके में को जवान आयो आहे जेको नबूवत जी ॻाल्हि थो फरमाए, पोइ तूं इहो किताब खोलजां ऐं पोइ उनखे पढ़जां। उहो हाणे नुअमान उनजो नालो आहे। चए थो फलम्मा समिअतु बिक, हाणे रसूलुल्लाह खे थो अर्ज़ु करे, अबा थका हो सुभान अल्लाह जो रसूल। ओ नुअमान आहे, अर्ज़ु थो करे, फलम्मा समिअतु बिक फ़तहतु ज़ालिका सिफ़र, या रसूल अल्लाह जेॾी महिल तव्हांजे बारे में ॿुधुमि त हाणे मां उहो किताब खोलियो त उन किताब में ईअं ई लिखियलु हो अव्हां जो नक्शो, जीअं हाणे या रसूल अल्लाह अव्हां खे ॾिसां पियो। अव्हां जा वस्फ़, अव्हां जा नक्श, अव्हां जी ज़ात पाक जा, अव्हां जा हथ कीअं, अव्हां जूं अखियूं कीअं, फोटो कोन हो पर वस्फ़ उन में मौजूदु हा। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन में सभु जेके आहिनि तव्हां जा वस्फ़ हुया। ऐं उन में इहो बि लिखियलु हो त मुंहिंजा महबूब जेका तुंहिंजी उम्मत हुआ उहा 1.25 लख नबियुनि जे उम्मत मां सभिनीनि खां अफ़ज़ल आहे। या रसूल अल्लाह उन में लिखियलु आहे, व इस्मुका अहमद व उम्मतुका अल हम्मादून। या रसूल अल्लाह तव्हांजी जेका उम्मत आहे उहा हर वक़्तु शुक्र करण वारी आहे। हाणे इहा जेॾी महिल सॼी ॻाल्हि ॿुधाई, महबूब ते कलमो पढ़ी, हाणे अॻिते ॿुधां मुंहिंजा भाउ अज़ीज़ दोस्त, थोरो सोचजां। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युहिब्बु अन यस्मअ अस्हाबुहु हदीसहु फ़अताहु यौमन फ़क़ाल लहु नबी या नुअमान हदिसना। हिकिड़े ॾियारे ते इहो नोमान जेको अॻु में अहबारे यहूद हो, महबूब खे सॼी ॻाल्हि ॿुधाई। महबूब हिकिड़े ॾियारे ते कचहरीअ में वेठा हा, उहो नोमान अचियो। महबूब फरमाइश, या नोमान। चई लब्बैक या रसूल अल्लाह। महबूब जा साहबी वेठा। महबूब फरमायो, ओ मुंहिंजो जेको ज़िक्र आयल आहे अॻियनि किताबनि में, उहो मुंहिंजनि हिननि यारनि खे त ॿुधाए। हबीब करम पाण हदिसना या नोमान, ॿुधाए। फ़ब्तदा नुअमान, हज़रत नोमान शुरू थी वियो। जीअं आलिम लॻा वेठा न मनाइश में, त शुरू थी वियो। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त मिन अव्वलिही इला आख़िरिही, शुरू खां वठी करे आख़िर ताईं बयानु कयईं। फरुइया रसूलुल्लाह यतबस्समु, सहाबी मुस्तफ़ा जो चेहरो ॾिसनि पिया। मुंहिंजो महबूब नोमान खे ॾिसे पियो, मुंहिंजो महबूब पंहिंजनि असहाबनि खे ॾिसे पियो, ऐं महबूब खिलनि पिया, मुस्कुराइनि पिया। ऐं उन खां पोइ हुन ॻाल्हि ख़तमु कई। महबूब अकरम इरशाद फरमायो, अशहदु अन्नी रसूलुल्लाह, मां पाण शाहिदी थो ॾियां त मां अल्लाह जो सचो रसूल आहियां। ऐं हदीस